कराची सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलैदी जी पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची जे डिवीज़न जनरल सेक्रेटरी अॻूणे सूबाई वज़ीर जावेद नागौरी सां संदसि रहाइशगाह लियारी में मुलाक़ात कई। मुलाक़ात में कराची जे नज़रअंदाज थियल सिंधी ॻोठनि लाइ ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते रमज़ान बुलैदी चयो आहे त कराची जे सिंधी वसंदियुनि सां माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। सिंधी वसंदियुनि में बुनियादी सहूलियतूं न आहिनि। रोड, रस्ता, तालीम, सिहत, पीअण जे साफ़ पाणी जो खोट आहे। असांजे ॻोठनि खे टैंकर माफ़िया जे रहम करम ते छॾे ॾिनो वियो आहे। सिंध जी दिलि कराची में अफ़गानी पनाहगीरनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं पिया वञनि। सिंधी माण्हुनि खे फैक्ट्रियुनि में रोज़गार नथो ॾिनो वञे। उन लाइ जावेद नागौरी खे सॼी सूरतहाल खां आगाह कयो वियो आहे। जंहिं ख़ातिरी कराई आहे त हू आला क़यादत सां ॻाल्हि ॿोल कंदा ऐं जल्द सिंधी ॻोठनि खे लीज़ ॾियारण तोड़े तरक़ियाती कमनि जो ॼार विछाईंदा।